नाज़रीन नासूर प्रोग्राम में मां आहियां तस्वीर संदीलो। नाज़रीन सिंध के अंदर मुख़्तलिफ़ बिरादरियुनि के अंदर जेकी झेड़ा हली रहा आहिनि उहे भी एक नासूर बणिजी चुका आहिनि ऐं जंहिं जूए में झेड़ो थे तो ॼण उहा जूए जहन्नम जहिड़ी बणिजी वञे थी। उतां जी मईशत तबाह थिए थी, फसल तबाह थियनि था, कारोबार तबाह थिए थो, तालीम तबाह थिए थी ऐं मजमूई तौर ते उन इलाइक़े जी जेका तरक़ी आहे उहा केतिरा ई साल ऐं वरिह बल्कि कई ॾहाका उहा पोइते धिकिजी वञे थी। हिन तरक़ीअ वारे दौर में जिते असीं तालीम जे मैदान में पोइते आहियूं ऐं असीं शऊर जे हिसाब सां बि पसमानदा लेखिया था वञूं पिया, ख़ासि तौर ते उहे इलाइक़ा जेके ॿाहिरनि जा इलाइक़ा आहिनि जिते जहालत आहे, जिते तालीम न आहे ऐं असीं पोइ हिक ॿिए खे जॾहिं मारियूं था त उहा ज़िंदगी ऐं उहा जेका बर्बादी आहे उन जी तस्वीर उहे इलाइक़ा जेके आहिनि उहे माण्हू जेके आहिनि उहे असांखे चङी रीति ॿुधाए रहिया आहिनि, ॾेखारे रहिया आहिनि ऐं बल्कि उहे इलाइक़ा ॼण त हिकिड़ो सबूत बणिजी था वञनि पिया, हिकिड़ो खंडर वारो ॾेख ॾियनि था जंहिंजो फ़ाइदो जेको आहे उतां जा चङा मुड़ुस भोतार वॾेरा ऐं सरदार वठनि था पिया त उन्हनि खां केर बि इहो पुछण वारो कोन्हे हिन इलाइक़े जी तरक़ी जे लाइ आयल फंड जेके आहिनि उहे काॾे विया, केरु खाई वियो, बल्कि उहे माण्हू रुॻो सिर जो जीअंदान घुरंदा आहिनि। उते अमुन बि तबाह आहे, सुकून बि तबाह आहे। उहे मासूम ॿार जिन जे हथनि में कलम ऐं किताब हुजणु खपनि उहे हथियार ऐं पंवार खयूं जेको आहे सो उहे ॿिए स्कूलनि जे बदिरां झंगनि में ऐं ॿनियुनि में घुमंदा वतन था। जीअं शेख अयाज़ चवंदो आहे त बुरो आहे बुख खां, भूं ते भओ, ढोरनि घुरिजे ढो, माण्हू घुरनि माणपो। तंहिंजे करे असांजी इहा कोशिशि आहे त असीं इन्हनि प्रोग्रामनि जे वसीले सिंध मां जेको मोकिलाए वियल माणपो आहे उनखे बहाल करायूं ऐं उन जे लाइ सिंध टीवी जो इदारो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ कोशिशूं कंदो रहियो आहे ऐं क़बीलाई तकरार जेके बिरादरियुनि जा तकरार आहिनि उन्हनि जे निबेरे जे लाइ उन्हनि जा हल बि तजवीज़ कया आहिनि, सिफ़ारिशूं बि सिंध सरकार ॾांहुं मोकिलियूं आहिनि। इन सिलसिले में 4 साल अॻु 31 जुलाई 2010 ते सखर में हिकु कॉन्फ्रेंस कोठाई वई हुई क़बाइली झेड़नि जे तकरारनि ऐं उन्हनि खे निबेरण जे लाइ। उन हवाले सां उहा यादगार जेको पधरनामो आहे सखर डिक्लेरेशन जे नाले सां जेको जारी कयो वियो हो, अॻ में असीं उहो ॾिसूं था ऐं उनखां पोइ असीं तफ़सीली तौर ते मुख़्तलिफ़ ज़िलनि जे अंदरि जेके बिरादरियुनि जे विच में झेड़ा हली रहिया आहिनि उन जे हवाले सां राहे ॿपड़ साहिब अंग अखर जेके गॾु कया आहिनि उहे बि असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं रिपोर्टरनि खे लाइन ते बि वठंदासीं। पर पहिरियां असीं ॾिसूं था इंडस पीपल्स फोरम वारो उहो पधरनामो जेको जारी कयो वियो उन तारीख़ी कॉन्फ्रेंस खां पोइ। इंडस पीपल्स फोरम तरफ़ां 31 जुलाई 2010 ते सखर में क़बीलाई झेड़नि जे निबेरे लाइ हल तजवीज़ करण वास्ते हिकु कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिं में हुकूमती नुमाइंदनि, बिरादरियुनि जे चङनि मुड़सनि, क़ौमपरस्त अॻुवाणनि ऐं सिविल सोसाइटी जे रहनुमानि शिरकत कई। कॉन्फ्रेंस में क़बीलाई तकरारनि बाबति तफ़सीली बहस मुबाहिसे ऐं संजीदह वीचार खां पोइ क़बीलाई तकरारनि खे रोकण लाइ हेठियों ठहराव पेश कयो वियो, जंहिंखे सखर पधरनामे जो नालो ॾिनो वियो, जंहिंजो तफ़सील हिन रीति आहे। क़बीलाई तकरारनि बाबति हिन कॉन्फ्रेंस में शामिल मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जा अॻुवाण, चूंडियल नुमाइंदा, बिरादरियुनि जा चङा मुड़ुस ऐं सिविल सोसाइटी जा अॻुवाण सम्झनि था त सिंध में क़बीलाई झेड़नि जे नाले में जेको मौत जो राज क़ाइमु आहे उन सिंध जी मईशत ऐं समाजी तानी पेटे खे तबाह करे छॾियो आहे। हीअ कॉन्फ्रेंस सम्झे थी त उन्हनि क़बीलाई झेड़नि खे रोकण लाइ रियासती इदारा यानी पुलिस ऐं अदालती निज़ाम असराइतो किरदारु अदा न करे रहिया आहिनि। उन जी जाइ ते सदियुनि खां राइज फ़ैसिलनि ज़रिए तकरारनि जे निबेरे वारो निज़ाम बि पंहिंजी मुख़्तलिफ़ कमज़ोरियुनि सबबि क़बीलाई झेड़नि खे रोकण में नाकाम रहियो आहे। नतीजे तौरु पूरो समाज हिकु घरू जंग जो ॾेख ॾेई रहियो आहे। तंहिं करे उनखे रोकण लाइ वसी ऐं घणतरफ़ियुनि कोशिशुनि जी ज़रूरत आहे। हीअ कॉन्फ्रेंस सम्झे थी त सिंधी समाज खे हिन 21वीं सदी में दुनिया जे तरक़ी याफ़्ता समाजनि जे मुक़ाबले में बीहारण लाइ ज़रूरी आहे त क़बीलाई, गिरोही ऐं नंढड़ियुनि सोचनि जो ख़ात्मो आणे उन जी जाइ ते वसी तर क़ौमी सोच खे फ़रोग़ ॾियण लाइ समाज जा रोशन ख़्याल तबिका, पार्टियूं ऐं इदारा पंहिंजो किरदारु अदा कनि। कॉन्फ्रेंस इन राय जी आहे त झेड़ींदड़ धुरनि जे तकरारनि जा निबेरा करण लाइ CPLC जी तिर्ज़ ते सरकार ऐं अवाम जे सहकार सां हिकु इदारो ठाहियो वञे, जंहिंजो नालो क़ौमी सरचाव कमेटी रखियो वञे। उन सरचाव कमेटी में सरकार, रियासत जे नुमाइंदनि
यानी पुलिस अदालत वग़ैरह राजन जे चङनि मुड़सनि ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि खे शामिल कयो वञे। उहा सरचाव कमेटी तकरारनि जे निबेरे लाइ कोड ऑफ कंडक्ट ठाहे जंहिंखे गौर वीचार खां पोइ कानून साज़ी ज़रिए कानूनी तहफ़ुज़ ॾिनो वञे। क़ौमी सरचाव कमेटी खां पोइ डिवीज़न ऐं ज़िले सतह ते बि सरचाव कमेटियूं ठाहियूं वञनि। हिन कॉन्फ्रेंस जो ख़्यालु आहे त झेड़ींदड़ धुरियुनि खे क़ौम ऐं कबीलो न पर बिरादरी सॾियो वेंदो। झेड़े जी सूरत में FIR हक़ीक़ी जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कई वेंदी। ख़ासि तौर ते जरगन में औरतुनि खे खून बहादुर पेश करण लाइ संगीन जुर्म करार ॾेई उनखे सख़्ती सां रोकियो वेंदो। हिन कॉन्फ्रेंस जो मुतालबो आहे त झेड़नि जी असराइती रोकथाम लाइ पुलिस मां ॾोहारी अंसर बरतरफ़ कया वञनि। झेड़नि जे मुतासिर इलाइक़नि में इज़ाफ़ी थाणा ऐं पुलिस चौकियूं क़ाइमु कयूं वञनि। तकरारनि खां मुतासिर थियल सभिनी ज़िलनि में अहल पुलिस ऑफिसर मुक़ररु कया वञनि ऐं मथनि कंहिं बि क़िस्म जो सियासी दबाव न विधो वञे त जीअं ॾोहारी हिकु ज़िले में ॾोह करे ॿिए ज़िले में भॼी न वञनि। राकेटनि समेत समूरा ख़तरनाक हथियार स्मगल कंदड़ स्मगलर गिरफ़्तार करे उन स्मगलिंग जा रस्ता उर्फ़ रूट बंदि कया वञनि। तकरारनि में मारिजी वियल ऐं मुतासिर माण्हुनि जी बेवाहुनि ॿारनि ऐं ख़ानदाननि जी माली सहायता ऐं समाजी भलाई लाइ फ्लड रिलीफ ऐं IDPs जे फंड वांगुरु हिकु फंड क़ाइमु कयो वञे। तकरारनि जे मुतासिर ज़िलनि में मईशत जी बहाली लाइ ख़ासि क़दम खंया वञनि। इलाइक़नि में नो-गो एरियाज़ ख़तमु कराए वेरान रस्ता खोलराए ज़रायत तालीम ऐं समाजी ज़िंदगीअ जूं सभु सरगर्मियूं बहाल करायूं वञनि। तकरार जे मुतासिर इलाइक़नि में सनती ज़ोन क़ाइमु कया वञनि ऐं नौजवाननि जे रोज़गार लाइ फ़नी तालीम जा सिख्या मर्कज़ क़ाइमु कया वञनि। इलाइक़े जी अवाम ऐं ख़ासि करे मुस्तक़बिल जे महिमार नौजवाननि जी ज़हनी ऐं शऊरी तरक़ी लाइ आला तालीमी इदारा क़ाइमु कया वञनि। आख़िर में हीअ कॉन्फ्रेंस सिंध मां ॾोहारी ज़हनियत ऐं तकरारनि खे वधाईंदड़ समाजी हालतुनि ऐं अंदाज़नि खे तब्दील करण लाइ ज़रूरी सम्झे थी त ॾोहनि ऐं ॾोहारियुनि जी हौसला शिकनी करण लाइ ॾोहारियुनि ऐं रहज़ननि जो समाजी बाइकाट कयो वञे। खेनि मोतबर ऐं मुअज़्ज़िज़ सम्झणु या सॾणु बंदि कयो वञे। ॾोहारियुनि ऐं रहज़ननि जी सिधी या अणसिधी सरपरस्ती बंदि कई वञे। मीडिया में ॾोहनि ऐं ॾोहारियुनि खे अहिड़ी तरह पेश न कयो वञे जंहिंसां ॾोहनि ऐं ॾोहारियुनि लाइ माण्हुनि ऐं ख़ासि करे कचड़े ज़हन वारनि नौजवाननि में ॾोहनि ऐं ॾोहारियुनि लाइ इज़त या उत्साह पैदा थिए। खूनी ड्रामा रिपोर्टूं फिल्मूं या तस्वीरूं छापिणु ऐं शाया करणु बंदि कयूं वञनि ऐं मीडिया जे सभिनी वसीलनि ज़रिए अमुन इंसान दोस्ती तरक़ी ऐं ख़ुशहाली सहप ऐं रवादारी जा उसूल ऐं आदर्श वधाया ऐं पखेड़िया वञनि। कॉन्फ्रेंस में इंडस पीपल्स फोरम जे सरवाण डॉक्टर अब्दुल करीम राजपर, वफ़ाक़ी वज़ीर मीर हज़ार ख़ान बिजाराणी, सरदार अली गौहर ख़ान महर, मुर्तज़ा ख़ान जतोई, पीर अब्दुल कादिर शाह जीलानी, आकिब ख़ान जतोई, डॉक्टर इब्राहिम जतोई, एडवोकेट जनरल सिंध यूसुफ लिगारी, MNA गुल मोहम्मद जखरानी, बशीर ख़ान कुरैशी, डॉक्टर कादिर मगसी, सैयद गुलाम शाह, सरदार रहीम बख्श बोजदार, सरदार वाहिद बख्श भयो, सरदार फयाज़ अली लुंड, सरदार अहमद अली पिताफ़ी, मीर मंजूर अली पहवर, डॉक्टर सोहराब सरकी, पीर आप भरचूंडी मियाँ मिठो, सैयद नासिर हुसैन शाह, नसीर मेमुण, डॉक्टर कामिल राजपर, शफ़ीक खोसे, जामी चांडे, इसाक मंगरे, ख़ालिद खोखर ऐं डॉक्टर नज़ीर शेख कबीलाई तकरारनि जे ख़ात्मे बाबति सखर पधरनामे जी मंज़ूरी ॾिनी। नाज़रीन, ही इंडस पीपल्स फोरम तरफ़ां जेका सखर में क़बाइली झेड़नि जे हल जे लाइ कॉन्फ्रेंस कोठाई वई, उन जो ही पधरनामो हुयो जेको तारीख़ी हैसियत रखे थो, अहमियत रखे थो ऐं इन ते अमल सां इलाइक़नि जे इलाइक़नि में मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा जेके झेड़ा हलनि था उहे ख़तम बि थी सघनि था ऐं इॾां हिकिड़ी नई सिंध बि अॾे सघिजे थी। बहरहाल उन लाइ के कोशिशूं करणु ऐं उन्हनि ते अमल करणु इहो सरकार जो कमु आहे, वक़्त जी सरकार जो कमु आहे। उते ताक़तवर बणियल जेके भोतार आहिनि इहो उन्हनि जो बि कमु आहे जेकी नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि खे हल करण जे बजाए उन्हनि खे छॾे था ॾियनि ऐं पोइ झेड़ा था थियनि, पोइ खून रेज़ी थी पए थिए, पोइ तबाही थी थिए पई, पोइ बर्बादी थी थिए पई। पर
उनखे जेकॾहिं शुरू खां ख़तमु करण जी कोशिशि कई वञे त वॾे नुक़सान खां सिंध जा माण्हू बची सघनि था ऐं असीं इन्हनि ज़िलनि में जेके मौजूदु तकरार हलंदड़ आहिनि उन्हनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं। राहिब तव्हां वटि मुख़्तलिफ़ ज़िलनि जे हवाले सां जेके अंग अखर आहिनि जेके हिन वक़्तु जहिड़ा हली रहिया आहिनि ख़ासि तौर ते सखर ऐं लाड़काणे डिवीज़न में उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि असांखे डिस्ट्रिक्ट वाइज़ जेके आहिनि सो असांजे नाज़रीन खे तफ़सील ॿुधायो। ख़ासि तौर शिकारपुर आहे, कश्मोर आहे, ख़ैरपुर आहे, लाड़काणे जे जेको आहे सो हिकुड़ ॿिकुड़ लाड़काणे में बि हलनि था जहिड़ा घोटकी आहे। सभ खां पहिरियों ॿुधाईंदुसि 572 जेके आहिनि क़तूल उहे ज़िले शिकारपुर में थिया आहिनि जिन में बिरोही ऐं मारफाणी तकरार खे हिन वक़्तु 572 उहे केतिरे अरसे में थिया आहिनि क़तूल? उहे तक़रीबन 10 सालनि जो अरसो, 7 सालनि जो अरसो ऐं कंहिं कंहिं तकरार खे 2 महीना बि थिया आहिनि, 3 महीना बि थिया आहिनि, को अहिड़े हिसाब सां माना नवां पुराणा जेके हा नवां पुराणा टोटल जेके अंग अखर था मिलनि पिया। उन में वरी असां ॾिसूं त बिरोही मारफाणी तकरार जंहिंजो हाणे ख़ैरु थी चुको आहे उन में जेको आहे सो 100 माण्हू क़तूल थिया। बिरोही काके पुटरा 7 साल जेको हलियो आहे ढगी जी चोरीअ तां अरिड़हं खून उन में थिया। महर जतोई तकरार 25 सालनि खां जेको आहे सो हले थो पियो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ऐं हिन जा वॾी ॻाल्हि इहा त 12 भेरा जिरगो बि थियो आहे ऐं जिरगो जेको आहे सो वज़ीर आला हाउस बि थियो जॾहिं अरबाब ग़ुलाम रहीम साहब हो ऐं सर्किट हाउस ते बि थियो सखर में। हिन खां सवाइ शिकारपुर में बि हीअ जिरगा थी चुका आहिनि। 12 भेरा जिरगा थिया आहिनि, 300 खां वधीक माण्हू मरी चुका आहिनि। पर हिन वक़्त ताईं हीअ जेको आहे तकरार हले थो गुज़िरियल 25 सालनि खां वठी। शुरू जेको थियो मच्छी जो हिकिड़ो तलाउ हुयो ठेकेदारी ते उन खां स्टार्ट अञा हले थो पियो। ऐं हिन में जेको आहे महर जतोई तकरार ज़िले शिकारपुर जे अंदरि शिकारपुर जो जेको कचे वारो इलाइक़ो आहे आमिल कचो उन इलाइक़े में बि महर रहनि था पिया, साॻे शिकारपुर में बि रहनि था। जतोइनि जो जीअं त माना पूरे ज़िले में फैलियल आहिनि, चक जे इलाइक़े में बि आहिनि त हीअ बिरादरियूं हिते रहनि थियूं। हिते जेको जंहिंखे मिले थो पियो उते जेको आहे सो ही तकरार थिए थो। ॿियो आहे जागीराणी जतोई तकरार 7 साल थिया आहिनि। हिन तकरार खे 7 क़तूल थी चुका आहिनि। शरखोसा आहे 15 क़तूल उन में थिया आहिनि। ऐं लखी तालके में जॾहिं वरी ॾिसूं था असां त मंगणे जा कलोड़ा तकरार आहे 7 क़तूल जेके आहिनि सो उन में बि थिया आहिनि। वॾी ॻाल्हि इहा त हिन में साम तां जेको आहे सो ही तकरार शुरू थियो। साम माना ॾियण तां कुझु माण्हू अहिड़ा हुआ जेके औरतूं ऐं ॿाचा ॿार जेके आहिनि सो आया जेको आहे सो सरदार राजा ख़ान मंगणे जो साहिब वटि पनाह वठण जे हवाले सां उनखे उन्हनि पनाह त ॾिनी। उन पनाह खां पोइ उन सरदार खे बि क़तूल कयो वियो। सरदार खे क़तूल कयो वियो ऐं 7 ॿिया माण्हू जेके आहिनि सो हिन ताईं वक़्त ताईं मरी चुका आहिनि। ऐं तंहिंखां पोइ मारफाणी तेगाणी तकरार उन में बि 7 क़तूल थी चुका आहिनि, ॿार औरतूं। ऐं सेठार महर तकरार में 3, आराई जतोई तकरार में 11 खां वधीक माण्हू क़तूल थिया। उन्हनि में सैयद बि क़तूल थिया। तंहिंखां पोइ वॾी ॻाल्हि इहा त आराई जतोई जेको तकरार हुयो उनजो हिन वक़्तु फ़ैसिलो त थी चुको आहे पर जेको सैयद मारिया विया खानपुर जे अंदरि उन्हनि जे हवाले सां जेका ॾंढ चटी रखी वई उहो सैयदनि खे जेसीं ताईं मुंहिंजी ज़ाती मालूमात आहे त हिन वक़्त ताईं उहो ॾंढ चटी में उहो सैयद खे कोन आंदो हुयो। ग़रीब सैयद हो तंहिंजे करे हुनजी वावर उहा कोन थी हुई। ऐं हिन आराई जतोई तकरार में 29 ॾींहं जेको तालको खानपुर आहे उहो बंदि रहियो ऐं तालके खानपुर जी जेका पुलिस हुई उहा न किथे घिटियुनि में नज़र आई न थाणे ते नज़र आई। उहे बि 29 ॾींहं मोकल ते वियल हुआ। हीअ वॾे में वॾो माना जेको आहे सो तकरार ज़िले शिकारपुर जे अंदरि 29 ॾींहं न शहरु खुलियो न का रौनक थी, कुझु बि कोन्ह थियो। माण्हू सिर्फ़ु घरनि ताईं जेको आहे सो महदूद थी विया। इन खां पोइ असां ॾिसूं था त ख़रोश ऐं चांडिया तकरार आहिनि। 7 साल थिया आहिनि हिन तकरार खे, 5 क़तूल थिया आहिनि, 20 क़तूल थिया आहिनि। उढा ऐं ख़रोश जेको आहे सो क़बीलनि जे विच में ज़मीन जी मालिकी तां। तंहिंखां पोइ सदाया ऐं ॾहाणी आहिनि 24 क़तूल उन में थी चुका आहिनि। राहिब इहे तफ़सील वरी बि ॿुधाईंदासीं पर शिकारपुर जो तव्हां जेको ज़िक्र था कयो ज़िले जे हवाले सां त उतां जेको डिस्ट्रिक्ट रिपोर्टर आहे सरदार संजराणी लाइन ते आहे त उन खां हिन वक़्तु ताज़ी सूरत हाल सरदार असांखे अंग अखर त राहिब बपड़ साहिबु ॿुधाए रहियो आहे, तव्हां बि ॿुधी रहिया हूंदव, सिंध जा माण्हू ॿुधी रहिया आहिनि, शिकारपुर ज़िले जा माण्हू ॿुधी रहिया आहिनि। पर असांखे तव्हां इहे तफ़सील ॿुधायो त हलंदड़ झेड़नि जे करे कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में कहिड़ो कहिड़ो नुक़सानु थियो आहे ऐं उतां जा माण्हू जेके रहवासी आहिनि कहिड़ियुनि कहिड़ियुनि हालतुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि हिन वक़्तु। तस्वीर साहब हाणे जेके इहे तफ़सील ॿुधाए पिया विया इहे गुज़िरियल तक़रीबन 10-15 सालनि जा तफ़सील आहिनि जेके तक़रीबन 572 त उहे क़तल आहिनि जेके हिन वक़्तु असां वटि रिपोर्ट थी चुका आहिनि या असां वटि उन्हनि जो रिकॉर्ड मौजूदु आहे। कुझु नंढा नंढा अहिड़ा बि तकरार आहिनि जेके धुरनि जा पंहिंजो पाण में तकरार आहिनि, संगावती तकरार आहिनि। किथे बनी बारे जे टुकर ते 2-2, 3-3, 4-4 क़तल थिया आहिनि। उहे कचे जा इलाइक़ा आहिनि जंहिंमें जतोइनि जा पाण में आहिनि या ॿियूं जेके असांजियूं ज़ातियूं बिरादरियूं आहिनि उन्हनि जा हिक ॿिए में संगावती तकरार आहिनि। उन असुल जेको मसइलो आहे उहो हिन वक़्तु शिकारपुर ज़िले जे अंदरि उहो तस्वीर साहिबु इहो आहे त शिकारपुर ज़िलो उत्तर सिंध जो उहो कारोबारी मर्कज़ रहियो आहे माज़ी में जितां ईरान ऐं इहे जेके गल्फ जा मुल्क हूंदा उन्हनि जो वापारु हितां खां वेंदे अफ़गानिस्तान ताईं थींदो। त हाणे उन ज़िले जी जेका मौजूदा सूरत हाल वञी बीठी आहे त हितां
बनियूं ॿारहं जेके आहिनि ज़मीनूं हज़ारनि एकड़नि जे तइदाद में उहे वैराबाद थी चुकियूं आहिनि। उन खां अलावा सवनि जे तइदाद में स्कूल जेके आहिनि उहे बंदि आहिनि। अच्छा सरदार, हिते इंतिज़ामिया जो माना रोल कहिड़ो थो नज़र अचे, ख़ासि तौर ते पुलिस जे किरदार जे हवाले सां तव्हां छा चवंदा? राय वक़्तनि फ़वक़्तनि 10-15 सालनि खां वठी असां जॾहिं जाइज़ो वठंदासीं त 10-15 सालनि में ॾोहारियुनि जे ख़ात्मे जे लाइ करोड़े रुपयनि जूं बजेटूं जेके आहिनि उहे रखियूं वियूं आहिनि ॾोहारियुनि जे ऑपरेशन जे नाले ते या उन्हनि जे ख़ात्मे जे हवाले सां। त उहे पहिरियों त असांखे पुलिस जो रोल इन जे करे बि नज़र न आयो त कुझु साल अॻु में जेके कुझु कबीलनि में तकरार हलंदड़ आहे उहे उन्हनि जा जरगा जेके थिया उहे पुलिस जी निगरानी में थिया, यानी जंहिंमें ख़ासि तौर ते महर जतोई तकरार जेको जंहिंमें तक़रीबन 300 खां वधीक इंसानी जानियूं अजल जो शिकार थी वियूं, उन जा तक़रीबन जेके बि जरगा थिया उहे पुलिस जी ऐं इंतिज़ामिया जी निगरानी में थिया, पर उन्हनि ते अमल न थी सघियो। त पुलिस जो रोल इन जे करे बि असांखे को बहितर नज़र न आयो त पुलिस जॾहिं पंहिंजी निगरानी में उन्हनि क़तलनि जा फ़ैसिला कराईंदी, जरगा कराईंदी ऐं उन खां पोइ उन्हनि ते वरी अमल दरामद बि कोन थो थिए, यानी धुरियूं जेके उन वक़्तु त हिक ॿिए सां वाकुर पायो थी वञनि थियूं, पर जॾहिं उन्हनि खे उन्हनि क़तलनि जा मुआवज़ा कोन था मिलनि, उन्हनि ख़ानदाननि खे कंपलसेट नथो कयो वञे त उहे तकरार जेके उहे ॿीहर कर खणनि था। अच्छा सरदार, जेके सरदार आहिनि उते उहे तव्हां कीअं था सम्झो त केतिरो संजीदा आहिनि कंहिं बि झेड़े खे रोकण जे हवाले सां या इम्कानी नुक़सान थियण जे हवाले सां, उनखे रोकण जे हवाले सां उन्हनि जा असराइतो किरदारु आहे, मनफ़ी आहे या मुस्बत आहे, उन्हनि जे रोल खे तव्हां कीअं था ॾिसो पूरे ज़िले में? राय असां कॾहिं संजीदगी सां जाइज़ो वठंदासीं त सरदारनि जो पंहिंजे तरीक़े सां त तमामु सुठो असरु आहे हिन ज़िले जे अंदरि, पर उहो हिननि जेके ही बिरादरियुनि जा तकरार थियनि था, ख़ूनी तकरार थियनि था, उन्हनि में उन्हनि जो किरदारु एॾो थधो नज़र ईंदो आहे त मां काफ़ी मिसाल ॾेई वठंदुसि त जीअं सेठार महरनि जो जहिड़ो थियो आहे ताज़ो, जंहिंमें 3 क़तल थी चुका आहिनि, चोरी जी ॻाल्हि तां जहिड़ो थियो, पर उन में सेठार ऐं महर सरदार जेके आहिनि उहे हिन वक़्तु ख़ामोश आहिनि। अञा ताईं उन्हनि खे कंहिं बि जरगे जे लाइ या कंहिं बि जेको प्राइवेट पेचअप चयो थो वञे उन में नज़र कोन था अचनि। कारे कलर में जतोई ऐं जागीराणियुनि जो तकरार आहे, मारफाणी ऐं तेगाणी तकरार आहे जेको हिकु सरदारज़ादे गुल हसन जे अगवा खां शुरू थियो, जंहिंमें 7 क़तल थी विया, जंहिंमें मासूम ॿार बि हुया, औरतूं बि हुयूं। अच्छा सरदार, इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु पूरे ज़िले में केतिरा माण्हू अगवा थियल आहिनि? इन खां सवाइ हिन वक़्तु इहे बि ख़बरूं अचनि थियूं जेकॾहिं को खैरपुर मां अगवा थिए थो, को लाड़काणे मां थिए थो, को कराची मां थिए थो, उन्हनि जो थम ऐं जेके थाक आहिनि उहे शिकारपुर जो कचो या उहे वरी बाज़ियाब जेके आहिनि सो पाण खे ज़िले शिकारपुर मां थींदे नज़र था अचनि पिया। मौजूदा जेको SSP आहे असां वटि जावेद जिस्तानी, उन मूजिबि इहो त सॼी सिंध मां जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेके अगवा थियनि था, इवन हुनजो चवणु आहे त कराची मां बि जेके अगवा थियनि था त उहे शिकारपुर ज़िले जे हिकु मख़सूस इलाइक़ो आहे, उन इलाइक़े में उते उहे उन्हनि खे थम कयो वञे थो या उन्हनि खे रखियो वञे थो, बाद में भुंग वज़ ॾे वठि करे उन्हनि खे उन्हनि जी बाज़ियाबी थिए थी। बाक़ी गुज़िरियल 2 महीननि जे दौरान शिकारपुर ज़िले मां तक़रीबन 7 ॼणा जेके आहे उहे हितां अगवा थी चुका, पर उहे समूरा जेके मग़वी आहिनि उहे शिकारपुर जे हिकिड़े ई मख़सूस इलाइक़े खां वक़्तनि फ़वक़्तनि जेके आहिनि उहे पुलिस बाज़ियाब कराइनि, पर पुलिस बाज़ियाब कराइण जो जेको असांखे अंदाज़ नज़र आयो त उन में न त को धारेल जेको आहे उहो ज़ख़्मी थिए थो, न को उन में मारिजी वञे थो, ऐं मग़वी जेके आहिनि उहे सही सलामत जेके आहिनि उहे बाज़ियाब थी करे घर अचनि था, ऐं पुलिस जी दावा रहे थी त पुलिस जेको आहे उन्हनि इलाइक़नि खे कड़ो चाढ़े थी, ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो थिए थो ऐं बाद में उहे मग़वी जेके आहिनि उहे बाज़ियाब कराया वञनि था। त हिन वक़्तु त मग़वी तक़रीबन समूरा जेके आहिनि उहे बाज़ियाब थी चुका आहिनि, पर असल ॻाल्हि आहे हितां जे तालीम जी, सिहत जी ऐं मुइशत जी सॼो तालीम जो निज़ाम जेको आहे उहो ज़िले जो डावाडोल आहे। इन जे करे त वॾी वॾी महिरबानी। सॼो तालीम जो निज़ाम डावाडोल आहे, सिंध में बे डावाडोल आहे, ऐं ख़ासि तौर ते जेको सरदार संजराणी बि ॿुधायो नाज़रीन त शिकारपुर में जिते धुरियुनि जे अंदरि जहिड़ा हलंदड़ आहिनि उते त तबाह हाल आहे, ऐं जेके तव्हां हथियार ॾिसी रहिया आहियो माण्हुनि जे हथनि में, हिते जिते रियासत बि हुजे, जिते हुकूमत बि हुजे, ऐं जिते कानून भी हुजे, जिते पुलिस भी हुजे, जंहिं करोड़ों रुपया ख़र्च थियनि था, उते हथियारनि जी चुरपुर जेका आहे, राकेट लांचर गरा गरा हथियार जेके आहिनि इन्हनि माण्हुनि ताईं कीअं था पहुचनि, हथियारनि जी चुरपुर, माण्हुनि जी चुरपुर, हथियार बंदनि जी जेका चुरपुर आहे, इहो ख़ुदि हिकिड़ो वॾो सुवालु आहे उन इलाइक़े जे पुलिस जे लाइ त उहा आख़िर छा थी करे पई जॾहिं माण्हू हिक ॿिए खे मारनि था, हिक ॿिए जे ख़िलाफ़ु हथियार हलाइनि था ऐं हिक ॿिए खे तबाह कनि था। असीं इन सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं, पर हिते वठूं था नंढड़ी साही, असां सां गॾु रहिजो।
नाज़रीन प्रोग्राम में हिकु भेरो भलीकार ही हथियार ऐं माण्हू हथियार किथां था अचनि केरु थो ॾिए इहा रक़म मईशत जेका तालीम ऐं सिहत ते ख़र्च कनि तव्हांजा माण्हू उहे राहिब हथियारनि ते ख़र्च था कनि ऐं उहे हथियार हिक ॿिए जे ख़िलाफ़ु इस्तेमालु था कनि नतीजे में सिंध जी ज़िंदगी तबाह थी थिए माण्हू क़तल था थियनि पिया रोज़ राड़ा मातम तूं छा सम्झे त जीअरो जाॻंदो खिलंदड़ खाईंदड़ हलंदड़ फिरंदड़ चुरंदड़ पुरंदड़ घर जो कमाईंदड़ कंदड़ खाईंदड़ खाराईंदड़ जेको आहे उहो जीअरो जाॻंदो हीअं क़तल थी वञे बिना कंहिं ॾोह जे वाटड़ू क़तल थी वञनि एवज़न में क़तल थी वञनि केस थियनि ढोर ढकनि ते हलिया वञनि बचा जेके आहिनि सो रुली वञनि इहा सिंध आहे जेका इन पासे जी जेका सिंध आहे इन पासे जी सिंध इहा तव्हां जीअं चयो त हथियारनि जे हवाले सां सवेरे जॾहिं इरफ़ान सां ॻाल्हि ॿोल थिए पई पंहिंजी खैरपुर वारे रिपोर्टर सां त हुन ॿुधायो पिए त जेके माना खैरपुर जे अंदरि तकरार थिया पाण उन्हनि जा पोइ अंग अखर ॿुधायूं था पिया अंसारी ताज़ो जेको हले थो ओढा उलरा ऐं अंसारी तकरार इन में इहा एड कंदासीं त हिन वक़्तु जेको आहे ॿ ॾींहं अॻ में जिस्कम जो अॻवान अमजद महेसर उहो काफ़िलो मेड़ में त काफ़िलो खणी विया धुरनि ॾे धुरियूं राज़ी थियूं आहिनि को ॾिसो न अॻे बशीर ख़ान कुरैशी जहिड़ो हूंदो हो त बशीर ख़ान जी इहा रिवायत हूंदी हुई त उहो काफ़िला भेटाई जो रिसालो खणी झेड़ींदड़ धुरनि ॾे वेंदो ऐं हुनखे वॾी इज़त ऐं मान मञता हितां जा आम माण्हू बि ॾींदा हुआ सरदार ऐं भोतार बि ॾींदा हुआ जंहिंजे करे हुनखे जेको वॾा ख़तरा ऐं खूनरे थियूं उहे हिन भेरे बि उहो ई माना रिवायती तौर ते जेको माना बशीर ख़ान कंदो सो अमजद साहब जेको आहे सो कयो आहे पर इन खां सवाइ 29 तारीख़ जे हवाले सां ॻाल्हियूं थियनि थियूं पियूं त थी सघे थो जेको आहे सो अॻिते हली माना ख़ैर जे तरफ़ वञनि ऐं पाण में ठाह तरफ़ वञनि त 17 थियणु घुरिजे असांखे ईअं चवणो थियणु घुरिजे बिल्कुलु ऐं ॿियो जूने जा कलोड़ा तकरार जेको 3 महीना जेको आहे सो थिया आहिनि इन खे हलंदे उन मंझि बि हिन वक़्त ताईं 10 क़तल थिया आहिनि 29 सेप्टेम्बर ते इन जो जेको आहे सो माना तकरार जो निबेरो थियणो आहे जेको माना दरगाह मिस्कीनपुर ते थींदो ऐं हाफ़िज़ अब्दुल्ला शाह जेको आहे सो हुनजी सरपंची कंदो इहे त खैरपुर जा अंग अखर आहिनि टोटल वरी खैरपुर में 23 गादी नशीननि भोतारनि वॾेरनि जी अलाह ॿुधी आहे त हे जाहिल ॼट हिक ॿिए खे मारनि विढ़नि हुननि जूं गादियूं ऐं हुननि जूं जेके सरदारियूं आहिनि इहे आबाद हुजनि ऐं ताक़तवर थियनि ग़रीब कमज़ोर थींदो ज़ाहिर ॻाल्हि आहे उन्हनि जो सरदार ऐं भोतार वधीक मज़बूत ताक़तवर थींदो हिन वक़्तु लाइन ते मौजूदु आहे घोटकी जो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर न्याज़ चलो त घोटकी जी सूरत हाल असां पुछियो न्याज़ असांखे इहो ॿुधायो त घोटकीअ में कहिड़ा कहिड़ा जहिड़ा हिन वक़्तु ख़तरनाक सूरत हाल अख़्तियार करे चुका आहिनि ऐं इलाइक़नि जे हवाले सां तालीम ऐं सिहत जे हवाले सां ऐं अमुन अमान जे हवाले सां घोटकी ज़िले जे अंदरि तस्वीर घोटकी ज़िलो जेको सिंध जो आख़िरी ज़िलो आहे ऐं पंजाब सां लॻंदड़ ज़िलो आहे इन ज़िले में जेका कबीलाई जहिड़नि जी सूरत हाल आहे उन में सभ खां वॾो इन ज़िले जो जहिड़ो आहे पोश ऐं सोलंगी बिरादरी जो तकरार जंहिंमें सरदार असलम सोलंगी जंहिंखे पंहिंजे मुखालिफ़ बिरादरी जे माण्हुनि पलांद में क़तल करण खां पोइ साड़े छॾियो हो त इन तकरार में लॻभॻि 120 माण्हू मारिजी चुका आहिनि ऐं ॿियो सावन सब्ज़ो जी तकरार आहे इहो असल में आहे कंदकोट कश्मीर ज़िले जो पर हिन झेड़े में वाद खां पोइ लड़े पलान करे माण्हू हिते आया ऐं हिन झेड़े जी जेका लहर आहे उहा घोटकी ताईं बि फैल थी वई आहे हिन में वॾे पैमाने ते हिते बि घोटकी में बि माण्हू मारिजी विया आहिनि इन खां सवाइ शर लुंड ऐं गॾाणी बोज़दार तकरार आहे उन में बि वॾे पैमाने ते घणी नुक़सान थिया माण्हू मरी विया आहिनि शर लुंड तकरार में 8 माण्हू मारिजी चुका आहिनि गॾाणी बोज़दार तकरार में केतिरा ई माण्हू मारिजी चुका आहिनि इन खां सवाइ मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा जेके नंढा नंढा झेड़ा आहिनि मीरानी बिरादरी जा झेड़ा आहिनि भोता बिरादरी जा पुलिस जो असांखे मुख़्तसिर ॿुधायो त पुलिस जो छा किरदारु आहे पुलिस कहिड़ो कमु पई करे ॾोहार सां गॾु आहे या शिर में जेको आहे सो उनजो किरदारु आहे ख़ैर चाहे थी अमुन चाहे थी सुलह चाहे थी भाईचारो चाहे थी या माण्हुनि खे विढ़ाए ऐं उन्हनि खे ॿध छोड़ मां कमाइणु चाहे थी बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे ही कबीलाई जहिड़ा बुनियादी तौर ते आहिनि पुलिस जी कमाई जो ज़रियो घोटकी ज़िले में जेतिरा बि कबीलाई जहिड़ा थिया आहिनि जेतिरा बि इंसानी जानियूं ज़ाया थियूं आहिनि केस बि दाख़िल थिया आहिनि पर जवाबदार तव्हांखे 100 केसनि मां को हिकिड़ो केस अहिड़ो हूंदो जेको जवाबदार गिरफ़्तार मिलंदा हूंदा पुलिस जे लाइ इहो ज़ाहिरी तौर ते हिकिड़ो कमाई जो ज़रियो हूंदो आहे माण्हू ॿधबा आहिनि वरी उहे आज़ादु थींदा आहिनि केस ॿी क्लास में ख़ारिज थींदा आहिनि एसपी जी लेवल खां वठी SHO ऐं हेठी लेवल ताईं बि इन में खूननि जा खून जेके आहिनि उहे लोढ़िया वेंदा आहिनि अच्छा न्याज़ जेको आहे सो हिननि जेके बिरादरियुनि जा झेड़ा आहिनि उन्हनि जे करे भला तव्हां छा था सम्झो त जन इलाइक़नि में थिए थो उते स्कूल कीअं था हलनि उते अस्पतालूं कीअं थियूं रन करनि पियूं ऐं उते ॿियो जेको आहे कारोबार ज़िंदगी उहो कीअं आहे ऐं केतिरो मुतासिर आहे हीउ जेको माचको राउंटी मुरीद शाह उबावड़े वारो इलाइक़ो आहे इहो त कोश सोलंगी जे अक्सरत आहे बिरादरियुनि जी
इन जे करे इहो बिल्कुलु मफ़लूज लॻल आहे। हिन बोर्ड में बि तव्हां ॾिठो हूंदो त इन झेड़े जे करे जेके आहिनि उहे माण्हू ॿाहिरि निकिरनि न पिया, त मथां मुखालिफ़ जेका बिरादरी आहे उहा कार्रवाई करे वठे। स्कूल केतिरनि ई महीननि खां वठी उहे बंदि थियल आहिनि, पर को बि कामर उहो स्कूल खोलण लाइ तयारु कोन्हे। कबीलाई झेड़नि जो असरु तमामु वॾो स्कूलनि ते पवे थो ऐं स्कूल बंदि थी वञनि था। त घोटकी ज़िले जी इहा सूरत हाल आहे, पर हिन कोविड सोलंगी तकरार जे करे उबाड़े वारो इलाइक़ो वॾे पैमाने ते मुतासिर थियो आहे, छाकाणि हुनजो बिरादरी जे सरदार खे बेदर्दी सां मारियो वियो। अञा हुनजो जेको रदे अमल आहे वॾी महिरबानी, कंहिंजो सरदार मरे या आम माण्हू मरे या ॿुढड़ी मरे या बचो मरे, बहरहाल इंसान मरे थो पियो। सिंध जो इंसान मरे थो पियो नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि तां, नंढनि नंढनि झेड़नि तां, नंढनि नंढनि फॾनि ऐं फसादनि तां। राहिब जी नियाज़ ॻाल्हि कई त माण्हू उतां घरनि खां कोन था निकिरनि पिया, पुलिस जो मनफ़ी किरदारु आहे, स्कूल बंदि आहिनि, इस्पतालूं बंदि आहिनि, आम ज़िंदगी मफ़लूज आहे। चवंदा आहिनि हंधि उहो सड़े जिते बाहि ॿरे, हीअ बाहि पई थी ॿरे अंदरि बदमनी जी, झेड़नि जी, नफ़रतुनि जा नांग जेके आहिनि असां कई वजहनि खां पालींदा था अचूं पंहिंजे अंदरि में, ईंदड़ नसलनि में उनजा ॿिज पोखींदा ऐं छटींदा पिया अचूं त फलाणो माण्हू हुयो जेको असांजो दुश्मन हो, उनजे ईंदड़ नसलनि सां वरी तूं विढ़जांइ। सो नसुल दर नसुल जेके इहे जंगियूं हलनि थियूं, तव्हां ॾिसो था सिंध जे अंदरि असांजो माण्हू कीअं स्कूल में वेंदो, तालीम पिराए सघंदो। पर हाणे घोटकी सूरत हाल खां पोइ टाइम बि थोरो आहे त कश्मीर कंधकोट ज़िलो बि जेको आहे उहो बि ॾाढो ख़राबु सूरत हाल रही आहे। उहे असांखे तफ़सील नाज़रीन खे ॿुधाए वठो। सब्ज़ो ऐं सावन तकरार हले थो पियो। सब्ज़ो ऐं सावन तकरार जी तव्हां ॻाल्हि था कयो त 2010 जी बोर्ड में वियासीं त सब्ज़ो ऐं सावंत हथियार खणी ॿेड़ियुनि ते चढ़ी ऐं खाद खुराक लाइ पिया अचनि। अड़े बाबा ही बोर्ड में माण्हू पिया था मरनि, चई त असांजी दुश्मनो आहे, असांजो दुश्मनो आहे, असां हथियार कीअं रखंदासीं। ऐं ॿियो भया जखराणी तकरार आहिनि, उन में बि 70 माण्हू क़तलु थिया आहिनि। ॿियो जखराणी कंडराणी आहिनि, उन में 11 थिया आहिनि ऐं 10 जेके आहिनि बेजाराणी तेगाणी तकरार में थिया आहिनि। हाणे इहो जेको गढ़ी तेगे वटां बि लॻे थो पियो, ऐं इन खां अलावा जेको आहे कुझु खानपुर में लॻे थो, कुझु ज़िले कश्मीर में लॻे थो एरिया, माना इहो उते वेड़ थी हले। ॿियो सवेरे तव्हां ॻाल्हि पई कई जीअं त माण्हू कीअं था रहनि, ऐं वॾी ॻाल्हि इहा त जेका बेहुरमती थिए थी लाशनि जी, वरी तव्हां मूं त वेझाई में ॾिठो आहे, छो त जॾहिं ओगाई तेगाणी तकरार हलंदड़ हो शिकारपुर ऐं कश्मीर जी जेको आहे सो लॻंदड़ जेको आहे इलाइक़नि में, त उते तक़रीबन अहिड़ा बि क़तूल थिया पिया, माण्हू खे क़तूल करे ऐं क़तूल करण खां पोइ उनखे बाइक मोटरसाइकिल उनजे पुठियां जेको आहे सो रसो विझी ऐं उनखे रोड ते गेलियो ऐं उनजे माना जिस्म जा जेके उज़वा आहिनि उते उनखे रोडनि सां भागी करे नाक़ाबिले बयान आहे, नाक़ाबिले ॿुधण आहे इहो त लाशनि जी तव्हां हुरमत कयो। इहा वहशत जी हिकिड़ी इंतिहा आहे त असांजे हिन समाज में एॾी वहशत थी वई आहे। ऐं नंढड़ा ॿार क्लाशनि को फलाईंदा त बोरटा भरिया पिया आहिनि गोलियुनि जा, फर्स्ट क्लास सुहिणे नमूने सां ज़बरदस्त तरीक़े सां बोरटा गोलियुनि जा भरिया पिया आहिनि। नज़र अचनि था इलाइक़े जे माण्हुनि खे नज़र अचनि था, उतां जी सरकार खे नज़र कोन था अचनि, उतां जी हुकूमत इंतिज़ाम खे नज़र कोन था अचनि, पुलिस खे नज़र कोन था अचनि, कारी वर्दी पायूं वेठा आहिनि छा। उन तकरार जे दौरान पुलिस जे हवाले सां ख़ुदि ऑन द रिकॉर्ड जेको आहे सो पंहिंजे प्रोग्राम डोर टू डोर जहिड़े ॾींहंनि में मां कंदो हुउसि, उन्हनि ॾींहंनि में तकरार ते ऑन द रिकॉर्ड ते पियो आहे। उहो चवनि पिया त पुलिस ख़ुदि असांखे हथियार पहुचाए थी। हाणे जॾहिं जीअं सवेरे घोटकी वारे रिपोर्टर पाण खे ॿुधायो त माना पुलिस जो त इहे धंधो आहे, पुलिस जो त इहो कारोबार लॻो पियो, किथे बि का गिरफ़्तारी कोन थी थिए पई। हज़ारे माण्हुनि जे मथां FIR तव्हां दर्ज त करे था छॾियो, लिखी त छॾियो था, को बि कोन थो गिरफ़्तार थिए। हाणे वॾी ॻाल्हि इहा त हाणे कुझु तकरार अहिड़ा आहिनि जीअं ख़ैरपुर जे अंदरि जेको आहे सो थिए थो पियो, उतां जो जेको आहे चङो मुड़ुसु जेको पुलिस जो आहे उहो चवे थो पियो त तव्हां 4 ॼणा पंहिंजा ॾियो, 4 ॼणा ॿिए घुर ॾे ऐं पोइ हिननि जो ख़ैरु कर। हर शाख ते ज़ालिम वेठो आहे, हिन मुंहिंजे वणनि जो छा थींदो। बका मोहम्मद भंगवार लाइन ते मौजूदु आहे, हुन खां तफ़सील वठूं। बका मोहम्मद, असांखे मुख़्तसिरनि ॿुधायो त हिन वक़्तु कंधकोट में जेके झेड़ा हली रहिया आहिनि उन्हनि इलाइक़नि जी छा सूरत हाल आहे, पुलिस जो छा किरदारु आहे ऐं भोतारनि जो कहिड़ो रोल आहे। तस्वीर जीअं त हिते मुख़्तलिफ़ क़ौमनि जूं जीअं भया जखराणी क़ौमूं न, पहिरीं ॻाल्हि त महिरबानी करे इहो दुरुस्त करणु खपे त बिरादरियूं हिन क़ौम हिकिड़ी आहे, सिंधी क़ौम आहे हिकिड़ी। माण्हू क़तल थी चुका आहिनि ऐं 100 खां वधीक पिणु ज़ख़्मी आहिनि। ॿिए तरफ़ जखराणी कंडराणी जेका तकरार आहे मामूली ॻाल्हि तां शुरू थियो, जंहिंमें 15 माण्हू जेके क़तल थी चुका आहिनि, जंहिंजो 2 दफ़ा जेगो बि पिणु थियो। मीर हज़ार ख़ान बेजाराणी सरदार हैदर अली जखराणी जे सरपंची में, लेकिन उहो कामयाबु न वियो। ॿिए तरफ़ वरी 10 सालनि खां वधीक अरसे खां सावंत सब्ज़ोई तकरार जेको हलंदड़ आहे, उनमें हिन वक़्त ताईं 110 माण्हुनि खां वधीक ज़मीन ताईं इहे अंग अखर असां हिते पेश कया आहिनि। तव्हां हिन वक़्तु मौजूदा सूरत हाल छा आहे, धुरियुनि जे विच में छा आहे, इंतिज़ामिया जी कहिड़ी कोशिशि आहे, पुलिस जो रोल असां तव्हां खां पुछूं पिया त इहो ॿुधायो। तस्वीर जीअं त तव्हांजे पुलिस जो रोल तव्हांजे साम्हूं आहे त असांजे इलाइक़े में हिन वक़्तु
20 खां वधीक क़बाइलनि जा ऐं जेके बिरादरियुनि जा तकरार हलंदड़ आहिनि ऐं को बि पुलिस जे तरफ़ां को बि मुख्य माण्हू जेके क़बाइली तकरारनि में शामिल आहिनि कंहिं मुख्य माण्हू खे अॼु ॾींहुं ताईं गिरफ़्तार न कयो वियो आहे। जेका त पुलिस जे जेके ॿिए तरफ़ जेको त भोतारनि जो जेको त किरदारु आहे त मां इहो चवंदुसि हिन एतिरे तकरारनि खां पोइ स्कूल वीरान, घर तबाह थी विया आहिनि माण्हुनि जा। भोतार ख़ैर करण जे लाइ कॾहिं बि तयारु न आहिनि, छाकाणि जॾहिं भोतार जे ख़ैर कराईंदा धुरियूं खीर खंड थी वेंदा त भोतारनि जूं ओताकूं ख़ाली थी वेंदा। तंहिंजे करे भोतार इन ॻाल्हि में ख़ुशी न आहिनि। भोतार चाहिनि था हुननि जो वोट बैंक जेको हूंदो जिते तकरारूं हूंदा उते हुनजो जेका त मुखालिफ़ धुर उते न वेंदो, वोट जे हवाले सां ॿिए तरफ़ सां हुनजो को बि किरदारु अहिड़ो न थियो आहे जो हू ख़ामोश वेठा आहिनि, चुप रोज़ो रखियो वेठा आहिनि, सभु कुझु ॾिसी रहिया आहिनि त क़बाइली तकरार आहिनि उनजो ख़ैर कजे। इहे झेड़ींदड़ धुरियुनि खे बकामंद हथियार ऐं बारूद केरु थो ॾिए ऐं इहे कहिड़े पासे खां अचनि था जेके हिक ॿिए जी तबाही ऐं सिंधियुनि जी तबाहीअ ते इस्तेमालु था कनि वेठा माण्हू? तस्वीर तव्हां ॾिसो त झेड़ींदड़ धुरियुनि वटि अॼुकल्ह उहे हथियारूं आहिनि G3, रॉकेट लॉन्चर, LMG वॾियूं वॾियूं हथियारूं बि उन्हनि वटि आहिनि। ॾिसनि इहे एॾी वॾे तादाद में जेका असांजे पुलिस वटि हथियार ऐं झेड़ींदड़ धुरियुनि वटि उहे हथियारूं आहिनि, उहे हथियारूं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां नंढे नंढे हथियार जीअं कलाशनकोफ आहे, गोली बारूद, उहो त नंढे हिसाब सां ईअं सम्झ त पुलिस बि उन्हनि खे ॾिए थो, छाकाणि हर कंहिंजा बिरादरियुनि सां वास्ता आहिनि। ऐं ॿिए तरफ़ जेका आहे त वॾियूं वॾियूं हथियारूं आहिनि, उन वटि एॾियूं हथियारूं आहिनि। पुलिस जो किरदारु इहो आहे त कंदकोट शहर जे चारों तरफ़ झेड़ींदड़ धुरियूं वेठा आहिनि, क़तल करे पंहिंजे ॻोठ में वञी वेही रहे थो त असांजो क़बाइली तकरार आहे। बका मोहम्मद इहो ॿुधाइजो त ख़ासि तौर ते कश्मीर असां ॾिसूं था त ज़राइत जे हवाले सां जेको आहे सो माना सुञातो वेंदड़ जेको आहे सो ज़िलो आहे, उन में जेका ज़राइत थिए थी पई ऐं जेके ज़मीनूं वग़ैरह जेके आबाद थियनि थियूं पियूं उहे हिननि जेको आहे सो तकरारनि जे करे बिरादरी वारा जेके तकरार आहिनि उन्हनि जे करे थियनि थियूं पियूं या उहे ज़मीनूं बंजर लॻी पियूं आहिनि? राय बि तव्हांजे साम्हूं आहे, तव्हांजो बि इन इलाइक़े सां वास्तो आहे जिते हज़ारे एकड़ ज़मीनूं जिते जिते तकरारी जहिड़ा हलंदड़ आहिनि जेके हिक ॿिए जे वेझड़ाई में वेठल आहिनि, उते हज़ारे एकड़ ज़मीनूं तबाह आहिनि, उहे फसल तबाह आहिनि, ज़रई इलाइक़ो आहे हिते तव्हांजो ज़िलो। ऐं इन सां गॾोगॾु स्कूल वीरान आहिनि, शागिर्दनि जी तालीम तबाह आहे, वॾा मसइला आहिनि हिते क़बाइली तकरारनि जे करे। शहरनि जो जेको सूंह ख़तम थी वई आहे क़बाइली तकरारनि जे करे। असांजो ज़िलो एतिरो त पोइते पइजी वियो आहे जंहिंजी जेतिरी बि जेका छा कजे त मज़म्मत कजे उहा तमामु घटि आहे। असांखे त वॾो दुख ऐं अफ़सोस सां इहो ॻाल्हि चवणो पए थो त असां वटि कानून त आहे पर कानून ते को अमल आहे ई न। वॾेरा आहिनि, सरदार आहिनि, पर उहे झेड़ींदड़ धुरियुनि खे ऐं झेड़ियुनि खे ख़तमु करण जे लाइ तयारु न आहिनि, पंहिंजे घर वेठा आहिनि, सभु कुझु ॾिसी रहिया आहिनि, केरु मरे थो त सभु कुझु ॾिसी रहिया। वॾी वॾी महिरबानी। वॾेरा भोतार ऐं सरदार तयारु न आहिनि धुरियुनि खे खीर खंड करण लाइ। जेकॾहिं तयारु थींदा त उन्हनि जा जेके पगूं आहिनि ऐं जेके हिननि जा पटका आहिनि उहे महफ़ूज़ इन जे करे पोइ न रहंदा त हिननि जी सलामी भरण वारो को बि न रहंदो। ही ग़ुलामी जो दौरु जेको पुराणो दौरु आहे उनखे बरक़रार रखणु चाहिनि था। चङे मुड़िस जो कमु चङो चयो ई इन जे करे वेंदो आहे त हुनजे मथां फ़र्ज़ु आहे त चङो कमु करे ऐं चङाई करे। जॾहिं चङाई छॾे ॾिनी ऐं बुराईअ में हथ विधऊं ऐं बुराई वधाइण में किरदारु अदा कयूं, तंहिंजे करे इन्हनि खे चङो मुड़िस कंहिं बि रीति चई नथो सघे। राहिब सो इहा डेफिनेशन में ॿुधाइणु ज़रूरी आहे चङनि मुड़ुसनि खे त तव्हांजो कमु चङो आहे, बिरादरी तव्हांजे मथां पटको रखियो आहे इहो त तव्हां चङो कमु कयो, चङाई फैलायो तव्हां। हू त चङो कमु कनि, चङाई फैलाइनि, चङाई जे लाइ जेको आहे सो क़दम खणनि। पर ॿिए पासे ॾिसूं जॾहिं असां पुलिस आहे हिकिड़ी जेको आहे मुल्क आहे, उन मुल्क जो हिकिड़ो सूबो आहे, सूबे जो हिकिड़ो ज़िलो आहे ऐं ज़िले में जेको अमन अमान बहाल करणु जेको आहे सो पुलिस जी ज़िम्मेदारी आहे। को बि सरदार ॾिसो न हे त बहानो था कनि पिया त कराची वॾो शहर आहे, असां कीअं कंट्रोल कयूं, ॾोह त थींदा, क़तल बि थींदा। तव्हां नंढड़ा नंढड़ा जेके ॻोठ आहिनि उते बिरादरियूं विढ़नि थियूं, उते मोर्चा कायम कयूं पुलिस करे छा जॾहिं पुलिस हथियार पुलिस ॾे तंहिंखां पोइ जेकॾहिं FIR तव्हां वटि थिए थी पई त पुलिस वञी करे कंहिं भला ॿिए खे छॾियो
जेको कातिल आहे असुल जे उहो तॾहिं त मां सवेरे जे तव्हां रिपोर्ट बि जेको आहे सो जेकॾहिं इंडस पीपल फोरम जे हवाले सां ॾिसी वई त नोगो एरियाज़ ख़तमु कराइजनि, सनती ज़ोन क़ाइमु कजनि, फ़नी तालीम ॾिजे, तरक़ी आणिजे। इन खां सवाइ जेके जेके शयूं उन में पधरनामे में हुयूं, सखर पधरनामे में फर्स्ट क्लास क़िस्म जो सॼा सरदार मिड़िया मुठ थी जेको आहे सो गॾु थिया हुआ, उन्हनि जेको आहे सो मुतफ़िक़ थी करे हिकिड़ो पधरनामो ॾिनो हो जेको सिंध सरकार खे ॾिनो वियो, को बि अमल कोन थियो, का शइ कोन थी। जेकॾहिं पुलिस फ़र्ज़ु कयो कंहिं तर में वञे, कंहिं यूसी में वञे, हिकिड़ियूं हिकिड़ियूं यूसियूं जेके आहिनि सो पुलिस उन्हनि ते का पकड़ क़ाइमु नथी रखी सघे। सिर्फ़ु इहो चवणो आहे असांजी सरदार ज़ुल्म था कनि, सरदार ज़ुल्म पुलिस छा थी करे पई, छा जी पहरेदारी करे थी पई? पुलिस जो किरदार त हुन शाइर वांगुरु त केस लिखी वियो अहिड़ो बाबू, चोर छुटी वियो भाॻियो काबू। सो नाज़रीन, चोर छुटी थो वञे, भाॻियो काबू थी थो वञे पियो। हर रहज़न वटि जेको आहे सो उहो ॿिए खे तबाह करण जा अख़्तियार बि आहिनि, हथियार बि आहिनि, उन जा सरदार बि आहिनि, उन जा भोतार बि आहिनि। ऐं हिते सभु को आहे बीठीअ जो किरे जो केरु कोन्हे, मूं जहिड़े मस्त दीवाने चरे जो केरु कोन्हे। अनवर कमराणी जे चवंदो आहे हीअ जेका असांजे जेके ग़रीब ऐं हेठियों तबिको जो किरियल तबिको आहे उनजो को बि कोन्हे को सवाइ अलाह जे। न उन्हनि जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, न उतां जी सरकार आहे, न सरदार उन्हनि जा आहिनि। सभु को भरिया खूह जीअं भरियनि पिया वहनि, हर को हिक ॿिए खे ॾाढो सुफ़ेद पोश सम्झी ऐं हिक ॿिए जे लाइ ई ॼण त पैदा थियो आहे, ॼाओ आहे ॼण त उहा ख़ुदा जी ख़ल्क़ जेका आहे उहा ईअं ई आई ऐं ईअं ई हलंदी रहंदी ऐं मरंदी रहंदी। उन्हनि जा ईंदड़ नसुल बि, पर उहे नसुल ऐं उहे तबिका पाण उथी जेसिताईं तयारु नथा थियनि पंहिंजी क़िस्मत खे तब्दील करण जे लाइ, तेसिताईं इहे तबाह थींदा रहंदा ऐं नतीजे में सिंध तबाह थींदी रहंदी। अॼु असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, ॾींदा इजाज़त। अलाह भाई।